सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद में हिकु अनोखी शादी थी। घोट कुंवार खां 35 साल वॾो हो। हुन रवायती सहरे बदिरां सोनो सहरो पातो। तव्हांखे ख़बर आहे त घोट केरु आहे ऐं संदसि लव स्टोरी कीअं जनम वरितो। अचो त तव्हांखे ॿुधायूं था। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़। तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। तव्हां सिंध सां तालुक़ रखंदा हूंदा त यकीनन तव्हांखे घोटकी जे महर ख़ानदान जे बारे में ख़बर हूंदी। पोइ चाहे क़बीलाई सरदारी हवालो हुजे या सियासी पस मंज़र, हिन ख़ानदान जो वॾे अरसे ताईं सरवाण अली गौर ख़ान महर रहियो आहे, जेको अॻु में शादीशुदा आहे। संदसि घर में सरदार ग़ुलाम मोहम्मद महर जी न्याणी ॾिनल आहे। हुन हैदराबाद में गुज़िरियल ॾींहुं ॿी शादी कई। ख़ानदान जा ज़रिया ॿुधाइनि था त हुन शहदादपुर जे उनड़ बिरादरी सां वास्तो रखंदड़ मास्तर जी नौजवान धीउ सां पसंदि जी शादी कई आहे, जंहिं दौरान हुन रवायती गुलनि या सक़ाफ़ती मोड़ ॿधण बदिरां सोनो सहरो ॿधो। ज़रियनि जो चवणु आहे त अली गौर महर जी मौजूदा कुंवार कुझु अरसे खां दिलि जे आर्ज़े में मुब्तला हुई ऐं संदसि इलाज कराची जी निजी अस्पताल में हलंदड़ो। उते संदसि पहिरीं मुलाक़ात थी, जंहिं अॻिते हली रिश्तेदारी जी शिकल इख्तियार कई। रिश्ते जे लाइ अली गौहर महर पंहिंजे दोस्त उनड़ बिरादरी जे चङे मुड़ुस अॻूणे सलाहकार जी मदद वरिती ऐं छोकिरी जे माइटनि खे राज़ी कयो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अली गौहर महर जी पहिरीं शादी पंहिंजे चाचे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार ग़ुलाम मोहम्मद महर जी धीउ सां थियल आहे, जेका सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी भेण आहे। पहिरीं शादी मां खेसि हिकु पुटु हाजी ख़ान महर ऐं हिकु न्याणी आहे। ज़रियनि मूजिब संदसि धीउ जी शादी अॻूणे वॾे वज़ीर सरदार अली मोहम्मद महर जे फर्ज़ंद अहमद अली महर सां थियल आहे। महर ख़ानदान बरतानवी दौरे हुकूमत खां सियासत में सरगर्म आहे। अली गौहर महर जो ॾाॾो सरदार अली गौहर महर वॾो 1937 जे सिंध असेंबली जो मेंबर रहियो आहे। बाद में सरदारी पग ग़ुलाम मोहम्मद महर खे ॿधाई वई, छाकाणि त अली गौहर वॾे खे पुट जो औलाद न हो। ग़ुलाम मोहम्मद महर पिणु 2 शादियूं कयूं हुयूं, जिन मां 2 पुट सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर ऐं बंगाल ख़ान महर पैदा थिया, जेकी बि ज़िलेई ऐं सूबाई सियासत में सरगर्म रहिया आहिनि। अली गौहर ख़ान महर जी ॿी शादी महर ख़ानदान में अंदरूनी नाराज़गियुनि खे ज़ाहिर कयो आहे। संदसि हिन ॿी शादी में संदसि पुटु हाजी ख़ान महर ऐं भाउ राजा ख़ान महर ऐं सोट सरदार मोहम्मद बख्श महर राज़ी न हुआ ऐं उहे निकाह में बि शरीक न थिया, जॾहिं त अहमद अली महर तक़रीब में शिरकत कई। अली गौहर महर जी ॿी घरवारी खाइंस 35 साल नंढी आहे। निकाह जी तक़रीब में घोश बख्श महर, अली ॾिनो महर, ग़ुलाम रसूल उनड़ ऐं कुझु वेझा दोस्त मौजूद हुआ। सिंध जे उतरई पटीअ में ख़ासि तौर ते ज़िले घोटकी जे इलाइक़े खानगढ़ में महर बिरादरी जो हिकु बाअसर सियासी ऐं क़बीलाई ख़ानदान 1 सदी खां वधीक अरसे खां ताक़त ऐं असर जो मर्कज़ रहियो आहे। हीउ ख़ानदान सिर्फ़ ज़मींदारी ताक़त ताईं महदूद न रहियो, पर बरतानवी दौर खां वठी मौजूदा क़ौमी सियासत ताईं पंहिंजो तसलसल बरक़रार रखंदो आयो आहे ऐं मक़ामी क़बीलाई तकरारनि में जिरगनि में अली गौहर महर जो हमेशह मरकज़ी किरदारु रहियो आहे।